क़ौमी अवामी तहरीक यूनिट मीरपुर साकरो जे अॻुवाणनि 6 केनालनि ख़िलाफ़ दरिया बादशाह बचाइण लाइ एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। क़ौमी अवामी तहरीक यूनिट मीरपुर साकरो जे अॻुवाणनि कामरेड गुलज़ार भड़ज, कामरेड वसीम भड़ज, शरीफ भड़ज, नबी बख्श भड़ज, रफ़ीक ख़ासकेली, जमील ख़ासकेली, जब्बार ख़ासकेली, ग़ुलाम रसूल भड़ज, आशिक अली भड़ज ऐं ॿियनि साथियुनि केनाल समूरा नामंज़ूर 6 केनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं हुकूमत केनालनि जो फ़ैसिलो वापसि न वरितो त असां पूरी सिंध मां निकितासीं त पोइ तव्हांजी हुकूमत न रहंदी। सिंध में पहिरीं पाणी जी खोट आहे, वरी नवां केनाल कढिया विया त सिंध पूरी समुंड गिड़काए वेंदो, पूरी सिंध बंजर थी वेंदी, जर जो पाणी खारो थी वेंदो। सिंधु दरिया क़दीमी दरिया आहे, सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। केनाल कढी सिंध खे बर्बाद कयो पियो वञे। असांजो जियापो सिंध जे पाणी सां आहे ऐं असां सिंध ते धाड़ो हणण न ॾींदासीं। दरिया ते धाड़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर।